नाज़रीन लाड़काने खां ख़बर शामिल कंदा हलूं त लाड़काने में खदड़ा फ़क़ीर बि बदमनी ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। वधंदड़ बदमनी ऐं फुर मुज़ाहमत ते क़त्ल थी वियल हिंदू वापारी संजय कुमार जा कातिल गिरफ़्तार न थियण तोड़े हिंदू बिरादरी सां यकजहती जे इज़हार तौरु खदड़नि फ़क़ीरनि शहर जे बंदर रोड खां एहतजाजी रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि जो गश्त कंदे प्रेस क्लब पहुता, जिते हुननि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी बदमनी ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते रेशना फ़क़ीर, नीलम फ़क़ीर, चांदनी, वीना, असमा, अलीना, सुमैया, वफ़ा, अज़ीज़ा, ज़रीना, ज़ारा ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त लाड़काने में रहंदड़ हिंदू बिरादरी असांजा भाइर आहिनि ऐं हिन धरती जा वारिस आहिनि, जिन खे टारगेट करे लॾाइण जी कोशिशि कई पई वञे। ताज़ो लाड़काने में फुर मुज़ाहमत ते वापारी संजय कुमार खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। अहिड़े वाक़े खे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस संजय कुमार जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त लाड़काणो शहीदनि जो शहरु आहे, पर चूंडियल नुमाइंदा पुलिस तोड़े सिंध हुकूमत लाड़काने में अमन अमान बहाल कराए आम माण्हुनि समेत शहरनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे, जंहिं करे लाड़काने में बदमनी चोट चढ़ियल आहे। हुननि पीपल्स पार्टी जी आला क़यादत सिंध हुकूमत IG सिंध खे अपील कई त लाड़काने में वधंदड़ बदमनी जो नोटिस वठी अमन अमान खे बहाल करे मक़तूल वापारी संजय कुमार जे कातिलनि खे गिरफ़्तार करे हिंदू बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत असीं पूरी डिवीज़न जा खदड़ा फ़क़ीर रोडनि ते निकिरी एहतजाजी तहरीक हलाईंदासीं। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.